जमालो हो जमालो बाबा हो जमालो असांखे सिंध ते ॾाढो नाज़ आ हो जमालो। कहिड़े गाने ते त नचे वधो ॿुधाए? मां लाॾनि ते। हाँ हाँ। शादी आहे छा तुंहिंजी? न ज़रूरी न आहे शादी ते नचबो आहे, न ईअं बि नचबो आहे। वाह ही पहाका मां पंहिंजे ॾाॾा ॾाॾी खां ॿुधा आहिनि। मखण में शीख पचाइण, अंधनि बि मुल्तान लधो, ॿार त मुछ जा वार, अटे जो गोबाटो, दॿे में ठिकरी ऐं मूंखे त ईअं लॻंदो आहे त मां पाण जेको आहे सिंधी कल्चर आहियां। हिकिड़ी नंढड़ी छोकिरी जेका आहे नंढपण में जेका ख़ुशि सिंधी नंढड़ी छोकिरी हुई सेवण में, अॼु बि हुनजो जेको ऑरा आहे उहा मूंसां गॾु आहे। जय झूलेलाल सभिनी खे। मुंहिंजो नालो आहे सिमरन तिलवानी। आई एम फ्रॉम आदिपुर कच्छ। हाय गाइस, हाय माण्हू। महबूब चयो पहुच अची पहुतो आहे, तंदूर हुई वाट पची पहुतो आहे, चिकचूर हाल में ॾिसी गम न कर दिलबर, तोड़ त बहरहाल बची पहुतो आहे। Hi, this is Atul Khatri here. हरिओम, शेफ रोशनी गुरनानी over here. जय झूलेलाल, मुंहिंजो नालो हर्ष तिलवानी आहे ऐं मां गांधीधाम गुजरात में रहंदो आहियां। Hey, I am दुआ। सभिनी सिंधियुनि खे चाहे सिंध में हुजनि या हिंदुस्तान में आहिनि या ॿाहिरि किथे आहिनि, सभिनी खे मुंहिंजी तरफ़ां खोड़ सारा सलाम। अदम सागियो ज़ात बसागी, को सामी को सुल्तान, पर को मोमिन को मरवान, आहे अजब सॼो इंसान। हेलो माण्हू, जय झूलेलाल। हेलो माण्हू, आई होप सभु ठीकु हूंदा। जय झूलेलाल। एवरीवन, सभिनीनि सिंधियुनि खे भलीकार। मां करण आसूदानी आहियां। हरिओम। हाय भावना, आई एम फ्रॉम दिल्ली। मुंहिंजो नालो फैज़ल लाशारी आहे ऐं मुंहिंजी तरफ़ां सभिनीनि सिंधियुनि खे भलीकार। जय झूलेलाल, जीए सिंध। आयो लाल सभई चओ झूलेलाल। हाय फ्रेंड्स, मुंहिंजो नालो धीरज आहे। जय झूलेलाल, मुंहिंजो नालो आहे ज्योति विशनानी ऐं मां सिंधी आहियां। अवल त असीं पंहिंजे इष्ट देव झूलेलाल जी जय मल्हायूं। गॾिजी चऊं आयो लाल सभई चओ झूलेलाल। हाय माण्हू, मुंहिंजो नालो ज्योत्सना दूधिया आहे। साईं सदाई करे मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करे। हिन जन्म हुन जन्म मां वचन थो कयां, मां जिते बि हुजां शल तुंहिंजो थियां, शल सिंधी थियां। हाय, आई एम पूजा आहूजा। Hi, my name is Jayant Bhatia. बेराई पार बोल संत कौराम की जय। जय झूलेलाल, मां आहियां शौर्य जय सासवानी। वाधायूं वाधायूं लख लख वाधायूं, सिंधी सखावत ॾींहं जूं लख लख वाधायूं। वाधायूं वाधायूं लख लख वाधायूं, सिंधी सखावत ॾींहं जूं लख लख वाधायूं। वाधायूं वाधायूं लख लख वाधायूं, सिंधी सखावत ॾींहं जूं लख लख वाधायूं। ही छा वेठा करो भाई? दादा, असां वाधायूं ॾेई रहिया आहियूं। वाधायूं वेठा ॾियो? पर छो, छाजूं? दादा, अॼु सिंधी संस्कृति ॾींहुं आहे। सिंधी संस्कृति ॾींहुं आहे। वाह साईं वाह, वाधायूं वाधायूं करो। पर ख़बर अथव सिंधी संस्कृति थींदी छा आहे? अरे मुंहिंजा सॼण, पहिरीं तव्हां सिंधी संस्कृतिअ खे सम्झो, उनखे सुञाणो, उनखे सीने जे अंदरि सांढियो, उनखे बचायो, उनखे फैलायो ऐं उनखे वधायो। जॾहिं इहे सभु कम कंदा तॾहिं तव्हां हक़दार थींदा चवण जे लाइ छा? वाधायूं वाधायूं लख लख वाधायूं। वाधायूं वाधायूं लख लख वाधायूं। सिंधी कल्चर मूं लाइ आहे सिंधी ॿोली, सिंधी साहित्य, संगीत, ॾिण, रीत रिवाज। छो त ही सभिनि जातियुनि खां अलॻि आहिनि। पंहिंजो सिंधी कल्चर सभिनि जातियुनि खां अलॻि आहे ऐं मूंखे ही चवंदे ॾाढो ॾाढो फ़ख्रु थो थिए त सिंधियुनि जी सभिनि खां ख़ासि सिंधियुनि जो गुण आहे अडेप्टेबिलिटी। यस, अडेप्टेबिलिटी मतिलबु कहिड़ी बि हालतुनि में पाण ठहिकी अचणु, है न। ऐं हिन जो सभिनि खां बेस्ट एग्ज़ाम्पल आहे पार्टीशन।
पार्टीशन खां पोइ सिंध छॾे पंहिंजो सभु कुझु छॾे दुनिया जे हर हिकु कोने में हली विया ऐं हर हिकु कोने में वञी उहो लोकल माण्हुनि खां मिली विया। पर असां पंहिंजी सिंधियत न भुलिजासीं। सिंधी अगरि कमाईंदो त सुठे कमनि में पैसा बि लॻाईंदो। त जीअं त सिंधी सभ्यता असांजी जाम पुराणी आहे। 4,500 साल पहिरियों मुअण जो दरो जेको असांजो उन में बि सिंधियुनि जे बारे में कुझु हुयो जेको मिलियो हुयो। सिंधी माण्हू माना महिनत पार्टीशन खां पोइ जेको असां हेॾियूं तकलीफ़ूं सठियूं ऐं उन खां पोइ पाण खे पंहिंजे पेरनि ते खड़ो कयो त इहो वॾी क़ाबिले तारीफ़ आहे जेको सभिनी ज़ातियुनि लाइ पॉसिबल न हुयो। त सिंधी माना सचाई, सिंधी माना सुहिणा, सिंधी माना महिनत। उन वधीक मां छा चवां, असांजो कल्चर, असांजो हेरिटेज एॾो वास्ट आहे, एॾो सुठो आहे। झूलेलाल साईं जी असांजे मथां एॾी महिर आहे जो असां उन्हनि जा थोरा नथा लाहे सघूं वेही करे। उस्ताद बुखारी जे हिन शेर सां भावना जी हिन वीडियो में पंहिंजी थोरी सी कंट्रीब्यूशन ॾियण लाइ मां इहो ॿुधायां थी त सिंधी सकाफ़त असांजे लाइ छा माना रखे। असां जेको कुझु आहियूं, असांजो अजरक हुजे, असांजी ॿोली हुजे, असांजो वजूद हुजे, असां पंहिंजी सकाफ़त खां सवाइ कुझु बि न आहियूं। ऐं असांखे पंहिंजे सकाफ़ती ॾींहं खे मल्हाइण लाइ को हिकिड़ो ॾींहुं मख़सूस छो रखूं। असांखे खपे असां पूरो साल इहे ई अजरक पायूं, इहे ई टोपियूं पायूं ऐं पाण ते पंहिंजे सिंधी हुजण जे लाइ हर वक़्तु हर ॾींहुं फ़ख्रु हुजणु खपे। Here, Sindhi culture for me is Sindhi food. I think the Sindhi food is so amazing. It's so different. Our koki, our lolas, our sai bhaji, our curry chawar took, bundi which we have on Sunday. It's an aphrodisiac actually. Not just joking. But for me, I think, other than language, other than art, other than so many other things, I think food for Sindhis is so distinctive and so amazing. All the best for Sindhi Culture Day. See you. Culture मूं लाइ त वजूद जो हिकिड़ो हिसो आहे। मां किथे बि हुजां, मां कुझु बि हुजां, इहो मुंहिंजो हिसो आहे, हिसो रहंदो। ऐं मां सम्झां थो जेकॾहिं ही कुझु सोशल फॉर्मेलिटीज़ न हुजनि हा त मां त 24 कलाक ई कल्चरल रंगनि में रंगियल हुजां। Sindhi culture, according to me, is जेको खटी आयो खैर सां हो जमालो, मुंहिंजो जमालो जतन सां हो जमालो, जंहिंखे सोनी मुंडी चीच में हो जमालो, आहिनि सुहिणा माण्हू सिंध जा हो जमालो, जंहिंजो पटको सोरावाल आ हो जमालो, जेको खटी आयो खैर सां हो जमालो, जंहिंजो मुर्शिद झूलेलाल आ हो जमालो, मुंहिंजो जमालो जतन सां हो जमालो, हो जमालो, हो जमालो। अॼु सिंधी सांस्कृतिक दिवस मनाए रहिया आहियूं। उन जूं तव्हां सभिनी सिंधियुनि खे लख लख वाधायूं। मां तव्हांखे इहो बि अर्ज़ु करणु चाहींदुसि त पंहिंजे घरनि में पंहिंजे ॿारनि सां पंहिंजी मातृभाषा सिंधीअ में ॻाल्हायो। सिंधी भाषा असांजे सिंधी जाति जी सुञाणप आहे। सिंधी भाषा खे ज़िंदह रखण लाइ, सिंधी ॿोलीअ खे बि ज़िंदह रखणो आहे, सिंधी भाषा खे बि अपनाइणो आहे। तॾहिं असां सिंधी जीअरा रही सघंदासीं, न त सिफ़े हस्तीअ तां गुम थी वेंदासीं। The word Sindhi culture to me means identity. It's who I am. It's how I live. It's what I eat. It's what I do on a daily basis. It makes me as a person. I work every day to put Sindhi culture on the map through my food. I thank people like Bhavna, who's doing a tremendous job keeping our culture alive. I ask all of you to do the same. So for me, the word Sindhi culture is my identity. Thank you. सिंधी कल्चर हिकु अहिड़ी डोर आहे जेकड़ी असां सभिनि खे हिक ॿिए सां गॾु जोड़ींदी आहे। ही न ई सिर्फ़ु असां सभिनि खे हिक ॿिए सां गॾु, बट असांखे पंहिंजे भॻवान झूलेलाल सां जोड़ींदी आहे। त इन शॉर्ट ही कल्चर असांजी लाइफ जो आधार आहे। जय झूलेलाल। Jai Jhulelal. Sindhi culture to me is my soul. It's the part of mine. It is the culture which has been passed through my ancestors
with lots of slogging, struggling mentally, physically, financially. We need to preserve this culture because I see this culture is fading, and it's very disheartening to see this beautiful culture fading. So I would request every one of you to preserve this culture and pass it on to your future generations to generations. I'm incomplete, or I'm nothing without this culture. Thank you. मुंहिंजे लाइ सिंधी सकावत माना सिंधी खाधो जीअं लोलो कोकी कढ़ी चांवर ऐं जाम फेवरेट शयूं। सिंधी कल्चर माने सिंधी पाइणो, सिंधी ॻाल्हाइणो, सिंधी खाधो, सिंधी सॉन्ग्स ऐं सभिनीनि खां स्पेशल अटैचमेंट मुंहिंजी सिंधी पहाका माने सिंधी प्रोवर्ब सां आहिनि। ही पहाका मां पंहिंजे ॾाॾा ॾाॾी खां ॿुधा आहिनि ऐं ही पहाका मुंहिंजी डे टू डे लाइफ जा पार्ट बि आहिनि। Some of my favorite सिंधी पहाका are मखण में शीख पचाइण, अंदनि बि मुल्तान लधो, ॿार त मुछ जा वार, अटे जो गोबाटो, दॿे में ठिकरी ऐं लास्ट मां 100% श्योर आहियां कि ही सभु हर सिंधी ॿेड़ी साई थियई त ज़रूरु चवंदा आहिनि। थैंक यू। सिंधी कल्चर जे बारे में छा चवां, हू असांजा सिंधी शादियूं, सिंधी लाॾा, चेटीचंड जा बहिराणा साहिब ऐं सिंधी छेज, सिंधी डिशेस, हू मोस्टली हू कढ़ी चावल, दाल पकवान ऐं चांहि कोकी, ही सभु सिंधियुनि खे त छा अदर कल्चर वारनि खे बि ॾाढा वणंदा आहिनि। आई लव सिंधी कल्चर एंड आई एम लकी टू बी सिंधी। आई एम प्राउड ऑफ इट। जय झूलेलाल। नमस्कार। सिंधी कल्चर डे आहे, हुन हवाले सां सिंधी फिल्म फेस्टिवल असांखे मौक़ो ॾिनो आहे ॻाल्हाइण जो ऐं आनंद चलाइनि था। सिंधी सकाफ़त जे बारे में कुझु ॿुधाईंदा, सिंधी लैंग्वेज जी ब्यूटी जे बारे में तव्हांखे कुझु ॿुधाईंदा। जी आनंद साईं, सिंधी कल्चर हिकिड़ो लॻभॻि 5000 साल पुराणो कल्चर आहे। हिन में प्यार ई अमन हूंदो आहे। सिंध हिकिड़ी असांजी धरती आहे, सम्झो जीअं मां जी धरती आहे। सिंध हिकिड़ी पुराणी सकाफ़त आहे। हिन में माना माण्हू प्यार ई अमन, माना का बि जहिड़ी वारी ॻाल्हि कोन्हे, का फ़र्क़ु न आहे, भले जेकी बि हुजे, जेको बि शइ हुजे, हर शइ यूनिटी हूंदी आहे सिंध में। आख़िर में मां बसि एॾो चवणु चाहियां सॼी दुनिया जे सिंधियुनि खे पाकिस्तान मां जगदीश ऐं आनंद जी तरफ़ सां हैप्पी सिंधी कल्चर डे। नमस्ते। सिंधी कल्चर मुंहिंजे लाइ मुंहिंजी पहचान आहे। इंसान जॾहिं पैदा थींदो आहे त उनखे ॿ शयूं ॾिनियूं वेंदियूं आहिनि, हिकु उनजो मज़हब ऐं हिकु उनजो कल्चर। मज़हब इंसान खां पोइ बि चेंज करे सघे थो, इंसान ऐं उनखां जुदा बि थी सघे थो, लेकिन कल्चर उनजे रूह में हूंदो आहे। इंसान कुझु बि करे, केॾी बि कोशिशि करे, कल्चर उनखां जुदा न थो थी सघे। असांजो सिंधी कल्चरल डे फाइनली संडे ते आहे एंड आई एम रियली वेरी एक्साइटेड, छो जो मुंहिंजे लाइ इहो हिकिड़ो ॾींहुं जेको आहे एतिरो इम्पोर्टेंट आहे जो मां तव्हांखे छा ॿुधायां। इन ॾींहं ते पाण खे पंहिंजे कल्चर जे बारे में वधीक पढ़णु घुरिजे, पंहिंजे नंढनि खे पढ़ाइणु घुरिजे दैट वॉट योर कल्चर इज़ एक्चुअली, छो जो डे बाय डे पंहिंजो कल्चर चेंज थींदो पियो वञे। दैट इज़ नॉट अ गुड थिंग एट ऑल। जंहिं क़ौम जो कल्चर, जेका क़ौम पंहिंजो कल्चर विसारे छॾींदी आहे, यादि रखिजो उहा क़ौम तरक़ी जी रेस में डे बाय डे बैकवर्ड्स थींदी वेंदी आहे। सो इट्स रियली वेरी इम्पोर्टेंट to educate your family, to educate your youngsters with your culture. So मुंहिंजो मैसेज इहो ई हूंदो त पंहिंजो जेको आहे कल्चर खे वधि खां वधि पढ़ो, लिखो ऐं पंहिंजे नंढनि खे पढ़ायो। सिंध जो वजूद सिंधी सकाफ़त जे बग़ैर अधूरो आहे। पूरी दुनिया में अगरि सिंध खे सुञातो वञे थो त उहो असांजी सकाफ़त जी वजह सां सुञातो वञे थो। सिंधी टोपी ऐं सिंधी अजरक जी वजह सां सुञातो वञे थो। शाह अब्दुल लतीफ़ बिताई मुंहिंज दड़े जी वजह सां सुञातो वञे थो। एज़ एन इंडिविजुअल असांखे इहो सोचणु खपे त असां पंहिंजे सिंधी कल्चर खे अॻिते कीअं वधायूं इन अ पॉज़िटिव वे। हिकिड़ी जॻह ते उस्ताद बुखारी साहब फरमायो आहे, जो क़ौम जीआरे उहो जीअंदो रहंदो, जो आम उचारे उहो जीअंदो रहंदो। मूंखे तारीख़ ऐं तक़दीर पक ॾिनी आहे, जो सिंध संवारे उहो जीअंदो रहंदो। What is Sindhi culture? सिंधी सभ्यता छा आहे? According to me, सिंधी सदाई शाहूकार आहे। सिंधी पंहिंजे टाइम सां, पंहिंजे वक़्त सां, पंहिंजी महिनत सां, पंहिंजे दिलि सां शाहूकार आहे। चाहे कहिड़ो बि ग़रीब हुजे या अमीर हुजे, सिंधी तव्हां उन्हनि जे घर वेंदा, जेकी तव्हांजी महिमान गति कंदा खाधे पीते में, ऐं जेको एंजॉय कंदा आहिनि कहिड़े बि कार्ज हुजे, चाहे शादी मुरादी हुजे, जीअं पंहिंजी ज़िंदगी जी मौजूं वठंदा आहिनि।
सिंधी पंहिंजे दिलि सां शाहूकारु आहिनि। असां में सिंध वतन आहे, असांजे रूह ते फाथल असां में ॼण वतन आहे। भागा सां हिकिड़ो सवाल पुछियो आहे त व्हाट डज़ कल्चर मीन टू यू? कल्चर तव्हांजी नज़र में या तव्हांजी लफ़्ज़नि में कल्चर जी माना छा आहे? फॉर मी कल्चर इज़ एक्चुअली अ कंपाउंड, इट्स एक्चुअली अ कंपाउंड स्ट्रक्चर ऑफ सम ऑफ द थिंग्स। फॉर एग्जाम्पल सिर्फ़ु अजरक पाइण या ख़ासि ॾींहंनि ते ॿाहिरि निकिरी कंहिं पंहिंजी कम्यूनिटी जे बारे में ॻाल्हाइण इज़ नॉट कल्चर। कल्चर जी जॾहिं ॻाल्हि थींदी आहे त हुन में हिकिड़ी हिस्ट्री शामिलु हूंदी आहे ऐं हुन हिस्ट्रीअ में एतिरो त उहा पंहिंजाइप हूंदा, उहा हिस्ट्री तव्हांजे रत में ईअं शामिलु हूंदी आहे जो हू तव्हांजे बिहेवियर्स में तव्हांजे एक्शन्स मां ज़ाहिर थींदी आहे। त फॉर मी कल्चर इट्स लाइक पार्ट ऑफ योर लाइफ, इट्स लाइक कि तव्हांजी आइडेंटिटी आहे, उहा तव्हांजी तरबियत मां ज़ाहिर थी सघे थी, उहा तव्हांजे ॻाल्हाइण मां ज़ाहिर थी सघे थी, उहा तव्हांजे कमनि मां ज़ाहिर थी सघे थी। कल्चर खे महिरबानी करे पार्टिकुलर ॾींहं जे लाइ रखी करे ऐं उन ते पंहिंजो सर्टेन सच आउटफिट्स पाए करे ॿाहिरि निकिरी करे 2 टे सॉन्ग्स ते डांस हणी करे तव्हां इहो नथा थी सघो त इहो असांजो कल्चर आहे, असां हिनखे ऑन था कयूं। कल्चर खे जॾहिं ऑन करण जी ॻाल्हि अचे थी त प्लीज़ पंहिंजी ॿोलीअ खे बढ़ावो ॾियो, पंहिंजी जेके ट्रेडिशन्स आहिनि उन्हनि खे सेलिब्रेट करणु सिखो ऐं पंहिंजी रूट्स खे रिप्लेस थियण खां बचायो, पंहिंजी रूट्स खे ऑन करणु सिखो। दैट इज़ एक्चुअली अ कल्चर। इहा सकाफ़त आहे ऐं ही सकाफ़त कल्चर जेको आहे उहो असांजी सकाफ़त आहे ऐं इहो ज़रूरी आहे असां लाइ। जीअं पंहिंजी कम्यूनिटी आहे हिकिड़ी जेका ॾाढी भली आहे, जंहिंमें महिमान नवाज़ी ॿियूं शयूं घणियूं अची थियूं वञनि, प्यार मोहबत, ऐं इहो असांखे सेखारे थो त असां प्यार सां रहूं, हिक ॿिए सां गॾु हिक ॿिए जी मदद कयूं ऐं घणियूं शयूं हिन में असांखे सेखारे थो। ॿियो वरी असांजो कल्चर अहिड़ो आहे जेको ॿियनि खे अट्रैक्ट कंदो आहे, ख़ासि करे असांजे जेके सिंधी टोपी ऐं अजरक आहे, अहिड़ियूं शयूं असांजी महिमान नवाज़ी में बि असां ॾाढा मशहूरु आहियूं। ॿियनि माण्हुनि खे अक्सर करे जेके बि असां ॾे ईंदा आहिनि ॿिए कल्चर जा माण्हू, उहे ॾाढा ई ख़ुशि थींदा आहिनि असांजे कल्चर खां ऐं ॾाढो ई उन्हनि खे असांजी महिमान नवाज़ी ऐं असांजो कल्चर वणंदो आहे। इहो असांजो कल्चर हुयो। मूंखे फ़ख़्रु आहे मां सिंधी आहियां, असांजी मिठी ॿोली, असांजो सुहिणो सभ्यता, culture, our heritage. I'm proud to be a Sindhi, to be a part of the community. Thank you so much. Meherbani. सिंधी संस्कृति, साहिबाजी, शायरी, झूलेलाल सभिनी खे प्यार करनि, छाका सिंधी समाज सभिनी खे क़बूल करनि। Being Sindhi is a huge part of my identity and my family. During the partition, Sindhis came to India with little to nothing. They left everything behind in their homeland. Today, Sindhis are some of the most successful and influential people, not only in India, but around the world. They went from being broke refugees to some of the most prestigious names in sectors such as education, media, hospitality, and most other industries. From the Hindujas to the Rahejas, they are all Sindhi. My culture to me is a constant reminder of the struggle and hard work of my ancestors and the fact that no matter who you are and where you're from and how little you have, it's never too late to make it to the top, and hard work and perseverance will always pay off. Amongst this, my Sindhi friends and family are some of the most creative and fun-loving people that I know of. I'm proud to be part of such a unique and vibrant culture. असां सिंधी दिलदार ऐं सिक वारी क़ौम आहियूं। मुंहिंजे दड़े जे दौर खां असां तमामु घणी एडवांस्ड ऐं पुरानी क़ौम आहियूं हिन दुनिया जे। सिंध जो बग़ैर हिंद नथो थी सघे। ऐं जीअं बंगाली जी सुञाणप रसगुल्लो आहे, उहे असांजा सिंधी ट्रेडर्स ईरान मां फालूदो खणी आया सिंध में, ऐं पोइ वरी सिंधी माण्हू हिंद में कुल्फी सां मिलाए करे कुल्फी फालूदो ठाहियो। जेके असां सिंधी न हुजूं हा त हिंद में कुल्फी फालूदो बि न हुजी हा। From Delhi, and I grew up in a lane full of Sindhi families, and we also had our own Sindhi temple by the end of it. So what Sindhi culture means to me is celebrating Chalia together. It's so much fun. For the 40 days, we all finish our jobs around the same time, 9 or 9:30, and then we all gather at the temple. At the same time, we do aarti, we sing songs and dance. It's so much fun. Thank you. ली दुनिया जे केड़ी बि कुंड में हुजां, आहियां सिंधी इहो मां फ़ख़्र सां चवां, आहियां सिंधी इहो मां फ़ख़्र सां चवां. Today I have to explain what Sindhi culture means to me. Because it's Sindhi culture, so I have to explain it in Sindhi. सिंधी सकाफ़त दुनिया जी रिच सकाफ़त आहे, जंहिंमें निमाया तौर ते मौजूदु आहिनि
उनजी उथणी वेहणी, उनजो लिबास, उनजे जीअण जो ढंग, मौसीक़ी ऐं हुनर। दुनिया जी सभिनी सकाफ़तुनि खां वधीक जेका सकाफ़त निमाय सम्झी वेंदी आहे या सभिनी सकाफ़तुनि जी मां सकाफ़त जेका सम्झी वेंदी आहे उहा आहे सिंधी सकाफ़त, जंहिंजो सबूत आहे लतीफ़ ऐं मोहन जो दड़ो। सिंध जे हिकु वॾे शाइर उस्ताद बुख़ारीअ जे हिन शेर सां आउं हिन वीडियो जो इख़्तिताम करणु चाहींदमि। जो क़ौम जीआरे उहो जीअंदो रहंदो, जो आम जीआरे उहो जीअंदो रहंदो, मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पका, जो सिंध संवारे उहो जीअंदो रहंदो। जिए सिंध, जिए लतीफ़। मुंहिंजे लाइ सिंधी सकाफ़ती ॾींहुं हिकिड़ो अहिड़ो ॾींहुं आहे जंहिंमें दुनिया जा सॼा सिंधी हिकु झुट थींदा आहिनि, गॾु थींदा आहिनि दुनिया जे हर हिकु कुंड मां, हर हिकु पासे मां, ऐं उहो पंहिंजो सकाफ़त मल्हाईंदा आहिनि, पंहिंजी सिंधी अजरक ऐं सिंधी टोपी पाईंदा आहिनि ऐं ख़ुशियूं मल्हाईंदा आहिनि। असां सिंधी जॾहिं बि हिक ॿिए खे गॾिजाऊं त सिंधी ॿोली में ॻाल्हायूं, सिंधी गीत ॻायूं, सिंधी खाधा खाऊं, जॾहिं कॾहिं सिंधी त्योहार हुजनि त सभु सिंधी मिली करे गॾु मल्हायूं। इहे ई सिंधी कल्चर जा मायना आहिनि। जय झूलेलाल। जय झूलेलाल। मां एॾी देरि खां वेठी सोचां थी सिंधी सकाफ़त मुंहिंजे लाइ छा माना थी रखे, इन जो मां छा जवाबु ॾियां। ऑनेस्टली स्पीकिंग, सभिनी खां पहिरीं ॻाल्हि सिंधी कल्चर माना मुंहिंजे लाइ सिंधी लैंग्वेज आहे। ॿोली ॿोली प्लेज अ वेरी इंपॉर्टेंट रोल, एंड अगरि तव्हां मूंसां सिंधीअ में ॻाल्हाईंदा त मां सॼी सारी तव्हांजी थी वेंदमि। ईअं आहे मुंहिंजे लाइ। आई थिंक सिंधीअ में ॻाल्हायो ईअं चवण जी ज़रूरत न हुजणु खपे। अगरि तव्हां सिंधी आहियो त इट इज़ अंडरस्टूड कि यू हैव टू लव योर लैंग्वेज, यू हैव टू लव योर कल्चर। वॉट इज़ नॉट टू लव इन सिंधी कल्चर एंड लैंग्वेज? माना छो शर्म थो अचे, छो तव्हां सिंधी छॾे हिंदी, उर्दू, इंग्लिश, मराठी इन्हनि में था ॻाल्हायो? आई डोंट अंडरस्टैंड। कमाए करे मे बी येस, बट विदाउट कमाए करे अगरि असां सिंधीअ में नथा ॻाल्हायूं त छो नथा ॻाल्हायूं? इन रूट कॉज ताईं वञणु ॾाढो ज़रूरी आहे। एंड दैट इज़ ऑल दैट आई वॉन्ट टू से। ऑफकोर्स सिंधी टोपी, सिंधी कपिड़ा, आई लव स्टाइलिंग माई सेल्फ इन सिंधी अजरक एंड एवरीथिंग सिंधी। खाधो पीतो मुंहिंजे खून में आहे सिंधियत, एंड इन जो टोटल क्रेडिट वञे थो मुंहिंजे माउ पीउ खे, जिन नंढे हूंदे खां असांजे घर में इहो दे मेड श्योर कि ॿार सिंधी कल्चर जे इन में लैप में रेज़ थियनि, त आई थिंक पेरेंट्स प्ले अ वेरी ह्यूज रोल इन आवर लाइव्स, एंड जीअं पेरेंट्स कंदा ॿार तीअं ई कंदा। त अगरि तव्हां पेरेंट आहियो त प्लीज़ सिंधीअ में ॻाल्हाइजो, एंड ॿारनि खे न चइजो सिंधीअ में ॻाल्हायो, उहो ई कंदा जेको तव्हां कंदव, त तव्हां प्लीज़ सिंधीअ में ॻाल्हाइजो। थैंक यू। Hi everybody, my name is Mirko, I'm a documentary filmmaker and I'm really pleased to share my message with you about the Sindhi Cultural Day. I remember I had the opportunity to travel across Pakistan and Sindh during the Sindhi Cultural Day last year, and it was beautiful as we were driving through. I think was from Larkana to Hyderabad, from Hyderabad to Karachi, and we would see and share the day with so many people everywhere, in different neighborhoods, in every street, in every corner. There were so many colors, so many beautiful sounds. And we witnessed all of the pleasure, all the joy that everyone was having celebrating Sindhi Cultural Day. It was a fantastic experience. I wish I could be there with you this year. Unfortunately, due to whatever's happening with the world, we can't be there, but we wish you all the very best. I think it was a beautiful message, not just for Sindh, not just for Pakistan, but from every other countries around the world, because culture essentially is key for all of us, and it should be preserved and celebrated as Sindhis do. I'm a Sindhi, I'm a Sindhi, bole boli miti, geet Sindhi gaya. I'm a Sindhi, I'm a Sindhi, Sindhi, I'm a Sindhi. नमूना असांजे रहण जा तरीक़ा माण्हू था ॾिसनि, माण्हू था सिखनि, सिंधी रहनि ठाठ सां माण्हू था चवनि, वञी चवनि असांजे छा आहे, सिंधी रहनि मौज में, झूलेलाल जी फौज में, ॾियारी या होली गिहर समोसा खानी, भेण जे घर ॾिण त पहुचाइनी, थधिड़ी या लोला मखण लॻाए खानी, तूं ऐं सियाणियूं त छोकिरियूं आहिनि न्याणियूं, सिंधीअ जे घर में छोकिरियूं आहिनि राणियूं, असांजो इहो कल्चर झूने में आहे झूनो, पंहिंजी महिनत सां सिंधी अॻियां वधंदो, अॻियां वधंदो, हाँ अॻियां वधंदो। मुंहिंजे लाइ मुंहिंजो सिंधी कल्चर असांजा सिंधी गाना आहिनि
ऐं मां उन्हनि गाननि खे ॿुधी करे ॾाढो ख़ुशि थींदो आहियां। सभिनी सां सिंधीअ में ॻाल्हायो ऐं जीअं मां सिंधी सिखियल आहियां न हूअं बि पंहिंजे ॿारनि खे सेखारियो। थैंक यू। सिंधी तहज़ीब ऐं सिंधी सकाफ़त ते असां सभिनि खे ॾाढो नाज़ आहे। सिंध जी सकाफ़त जी ॻाल्हि कयूं त सिंधी ॿोली, सिंधियुनि जो खाइण पीअण जो तरीक़ो, सिंधियुनि जो रहण सहण जो तरीक़ो ऐं सिंधियुनि जी महिमान नवाज़ीअ जी त ॻाल्हि ई छा आहे। सिंध जी सकाफ़त में सिंधी टोपी ऐं अजरक मेन आहे। हिन सिंधी कल्चर डे ते सिंध जा माण्हू गॾु मिली करे हे डे मल्हाईंदा आहिनि ऐं एकता जो प्रतीक बणिजंदा आहिनि। सिंधी दुनिया जे कुंड कुर्छ में रहनि था त मां सभी सिंधियुनि सां इहा विनती थी कयां त हिन सिंधी कल्चर डे ते मिली करे सिंधी ॿोलीअ जो वाधारो कयो। सिंधी सकाफ़त यानी असांजो सिंधी अदब, इन में शाइरियूं, आखाणियूं, नज़मूं ऐं सभु शामिल थी वञनि था। असां तव्हां लाइ अदबियात सीरीज़ चालू कयूं आहिनि। आशा आहे त तव्हां वीडियोस वणंदा हूंदा। I'm proud of my Sindhi culture because Sindhis are so open-minded, so open to newer possibilities. I love the way the Sindhi culture is, the way the food is. It is so rich and it is so mesmerizing, and I'm really proud of being Sindhi. Sindhis are so loving, so warm, so open, and whenever you see a Sindhi, you actually feel they are so ambitious and so generous. So I love being a Sindhi and proud of our culture. It is so rich, and with all the food and all the clothing and so much of warmth in people, so much of love in people. So I really love our Sindhi culture. Thank you. सिंधी कल्चर मुंहिंजे लाइ असांजी ॿोली आहे, असांजो इतिहास, असांजो साहित्य, असांजो अदब, असांजो खाधो ऐं असांजी धरती आहे। सिंधी कल्चर फॉर मी इज़ द रूट ऑफ द होल ट्री विच वी ऑल आर सिंधीज़ अराउंड द वर्ल्ड। झूलेलाल भॻवान सभिनी सिंधियुनि जो देवता भॻवान हो, सभिनी सां भलो। मां सिंधी आहियां, सभु सिंधी हुन झूलेलाल खे वधीक में वधीक मञींदा आहिनि। हाणे तव्हांखे सभिनी झूलेलाल जूं सभिनी खे वाधायूं, लख लख वाधायूं, चालीहे जूं वाधायूं, चेटी चंड जूं वाधायूं, सभिनी जूं वाधायूं। आयो लाल कयो झूलेलाल। मूंखे सिंधी कल्चर ते जाम फ़ख़ुरु आहे। सिंधी कल्चर जे बारे में मां छा चवां, जेतिरो बि चओ ओतिरो घटि ई आहे। हिकु लाइन में चवंदुमि कि सिंधी कल्चर जिते बि वेंदा आहिनि खीर में खंडु वांगुरु मिली वेंदा आहिनि ऐं पंहिंजी मिठास हर जॻह ते बिखेरींदा रहंदा आहिनि। सिंधी कल्चर असांजो एतिरो पुराणो कल्चर आहे कि उन्हनि में हिंदू, मुस्लिम, बुद्धिस्ट, जैन सभु आहिनि, पर तंहिं हूंदे बि असांजे कल्चर में कॾहिं बि कंहिंसां भेदभाव न आहे। सिंधी कल्चर असांजे जी पहचान आहे ऐं इहो असांजो फ़र्ज़ु आहे कि असां सिंधी कल्चर जी जेकी मेन ॻाल्हियूं आहिनि उहो बिखेरींदा रहूं। एज़ अ यूथ असांजे हथ में आहे इहा ज़िम्मेदारी कि असां हीअ मिठास बरक़रार रखूं ऐं फैलाईंदा रहूं। And Sindhi culture to me is about the language and about Sindhi traditions, you know, and celebrating the Sindhi festivals like Tijri, Vadi Thadri, Nandi Thadri, and just carrying the language and wherever Sindhis are around the world, it is easy to spot them. Listen, the खबर पवंदी हूंदी आहे भई हे माण्हू सिंधी आहे त so that is one thing I don't know how to explain or identify, but I've lived in many countries around the world and you can always spot hey manu Sindhi to lage,
and just go up to them and ask him, are you Sindhi? And then they say yes, and then you start talking where you are, and, you know, what part of Sindh you're from, your ancestors were from, and all that. So that to me is very unique to Sindhi culture, because wherever we are in the world, we can identify where the Sindhi people are, and and following Sindhi Film Festival, you know, what Bhavna Rajpal and all the other members are doing, and expanding Sindhi culture and bringing everyone together. आया मां सिंधी, मुंहिंजी पहचान हिन ॿोलीअ सां आहे, त छो पियो तूं लिकाएं जॾहिं तुंहिंजो सुख हिन ॿोलीअ सां आहे। गर्व सां चओ पंहिंजी मिठड़ी ॿोली, जग में मिठास हिन ॿोलीअ सां आहे। सिंधी अबाणी ॿोली, मिठड़ी असांजी ॿोली, सिंधी अबाणी ॿोली, आहे न असांजी ॿोली मिठड़ी, त असां छो सिंधी में ॻाल्हाइण से शर्माईंदा आहियूं। अगरि असांखे पंहिंजी सिंधी भाषा खे अॻिते वधाइणो आहे त असां सभिनि खे गॾु थी हिकु ॾींहुं रहणो पवंदो, तॾहिं असांजी सिंधी भाषा ऐं संस्कृति खे हिन दुनिया में पहचान मिलंदी। सिंधी कल्चर फॉर मी इज़ लाइक दिस, लाॾनि ते नचणु, कंहिंमहिल बि नचणु, ऐं झूलेलाल साईं जे बहिराणे महिल नचणु, मस्तु हिकदमि टकाटक। ऐं ॿी ॻाल्हि, असांजूं जेके मिठियूं शयूं आहिनि, कहिड़ियूं ए आहिनि, बूंदी, उनखां पोइ सीरो मालपुड़ो, उनखां पोइ कोकी कुटी। मां कोकी कुटी ठाही आहे, मूंखे जाम वणंदी आहे, ऐं हुनजी वीडियो बि अथव यूट्यूब ते मुंहिंजे चैनल ते। सीरे लाई आहे, गजरुनि जो सीरो आहे, ॻरे मिठाई आहे, ईअं तमामु शयूं आहिनि, गिहर आहे, ऐं जाम तमामु शयूं आहिनि, मूंखे त नाला बि न आहिनि ख़बर अञा त, पर ठीकु आहे। हुनखां पोइ नाश्ते ते कोकी, दाल पकवान, उनखां पोइ पूरी पापड़ बेस्ट, मुंहिंजो वन ऑफ द फेवरेट्स। उनखां पोइ सुबुह जो उथी करे चांहि ऐं पकोड़ा, मस्तु टकाटक। सिंधी कल्चर माना ईअं मौज ई मौजा, कुझु टेंशन न, खाओ पीओ ऐश कयो नचो, हो जमालो, हो जमालो। Thank you. Sindhis have a rich cultural legacy, and it's a pity that we don't know enough about it. But I'm happy to see that there has been a sea change in our interest in learning more about our heritage over the last couple of decades. Youngsters are reclaiming the heritage that was lost at the time of partition. There is a lot of work still to be done, but we have moved a long way from the 1990s when Anju Makhicha, Arjun Chand Chandani and I were working on translations of partition poetry, and nobody was talking about the subject. Sindhis have been too traumatized to talk about what happened to the community. I'm happy to see now that there is this change and there is a move towards teaching youngsters the language, reclaiming the oral text, reclaiming the written text, and finding out more about the culture that we had lost. Since my own interest is in literature, for me, Sindhi culture will always be intertwined with the idea of the richness of our writing that goes back to Shaladeep and even before that. And the folk tales, the music, and mainly I would associate Sindhi culture with a Sufi way of life, tolerance and understanding of all human beings, and a willingness to accept that there is more than one way of looking at something. Start. Hi माण्हू, मुंहिंजो नालो ज्योत्सना दूधिया आहे। सिंधी कल्चर मुंहिंजे लाइ छा आहे, अॼु मां तव्हांखे ॿुधायांव थी। सिंधी कल्चर मुंहिंजे लाइ जीवन जीअण जो तरीक़ो आहे, असांजे वॾनि जी महिनत जो फल आहे, असांजे खाधे जो स्वादु आहे, खुली करे बिंदास जीअण जो अंदाज़ आहे, ऐं हर ॾींहुं ख़ुशीअ सां नची टुपी मनाइण जो एहसासु आहे। जय झूलेलाल। जमालो जे में रोज़ो लाल लतीफ़ जो ओ जमालो असांजा वार गुंडीदार ला ओ जमालो मार्केट गाड़ी का तस्वीर मंडी गोल बिल्डिंग एप्पल बस ट्रैप दादू मोरो।
सिंधी कल्चर असां याने कि नेचुरली जेको आहे न असां में आहे, असांजा रूट जेके आहिनि सिंधियुनि जा उहे ॾाढा जेके आहिनि पंहिंजी ज़मीन सां जेके आहिनि अंदरि ताईं जेके आहिनि जुड़ियल आहिनि। सो उन्हनि मां उहा किथे बि रहनि पर सिंधियत जेका आहे उहा नथी निकिरी सघे। हीअ ॾिसो पिया हिते वेहण जो मक़सदु इहो त तव्हांखे मां इहे रिली ॾेखारियां। इहा रिली जेका आहे सा मूंखे गिफ्ट कई मुंहिंजी मासी हैदराबाद में। ऐं जॾहिं बि मां किथे विज़िट कंदी आहियां या किथे बि वेंदी आहियां पंहिंजी भेणनि वटि या मिटनि माइटनि वटि सिंध में, त उन्हनि हिकिड़ी हिकिड़ी रिली मूंखे ॾींदा आहिनि। मां चवंदी आहियां भला ठीकु आहे, मूंखे हिकिड़े हिकिड़े ॿार खे मुंहिंजी रिली थी वेंदी त मां उन्हनि खे चवंदी आहियां की तव्हां किथे बि रहो पर हिकिड़ी रिली तव्हां वटि हुजे। इहो कल्चरल असांजो सिंधी सुवेनियर आहे जेको आहे उहो सिंधी न आहे जंहिंजे घर में कोई रिली न मिले। सो ऐं सिंधी खाधो बि ॾाढो जेको आहे ज़बरदस्त आहे ऐं सिंपल आहे, सादो आहे, पर जेको आहे लज़ीज़ खाधो आहे। ऐं असां केतिरा बि जेको आहे मॉडर्न थी वञूं पर जेको आहे असांजी पंहिंजी जेका सादगी आहे उहा रहे थी सिंधियुनि में हमेशह। नेचुरली याने कि सादा माण्हू आहिनि। ऐं हॉस्पिटलिटी जेका आहे सिंधियुनि जी उन्हनि खां वधीक दुनिया में किथे एतिरी हॉस्पिटलिटी न मिलंदी जेतिरा सिंधी बाय नेचर एतिरे उन्हनि वटि हॉस्पिटलिटी आहे, महिमान नवाज़ी आहे। सो इहो त हिकिड़ो जेको आहे हुननि ऐं ॿियो रूहानी तौर ते बि ॾाढा सादा माण्हू आहिनि, ॾाढा ख़ुशि रहण वारा माण्हू आहिनि, थोरे में बि घणो सम्झंदा आहिनि, यानी कि लेस इज़ मोर वारी जेका फिलॉसफी आहे उहा हुननि में नेचुरली जेका प्लांट थियल आहे। सो इहो ॾाढी हेल्प थी करे ऐं सिंधियुनि खे जेको आहे कनेक्ट थी था वञनि नेचुरली किथे बि हुजनि, हिक ॿिए खे हेल्प करण जी कोशिशि कंदा आहिनि, चाहे उहो ग़रीब हुजे चाहे उहो अमीर हुजे, लेकिन युवा खे ज़रूरु हिक ॿिए जी जेको आहे हेल्प करण जे लाइ हर वक़्तु तयारु हूंदा आहिनि। इहो मूं नोट कयो आहे जिते बि मां वेंदी आहियां। सो जिते बि माण्हू आहे उते जेको आहे मतिलबु सुठे तरीक़े सां रहण जी कोशिशि करे, छो त असीं प्रोग्रेसिव माण्हू आहियूं ऐं रूहानियत में बि जेको आहे नेचुरली जेको आहे असांजो बिलीव आहे, त इन जे करे सादगी आहे। त इहे जेके आहिनि असीं शयूं प्रोमोट था कयूं, असां एम्बेसडर आहियूं उन्हनि शयुनि जा ॿाहिरिनि मुल्कनि में। त पंहिंजे ॿारनि खे बि जेको आहे असीं नेचुरली जेको आहे हू इनहेरिट था कनि था, पर वरी बि एम्फेसाइज़ कयूं था असीं कि न जेके आहिनि हिननि में सादगी उहा रहे। उहे जेके रेसिपियूं आहिनि या जेके सुवीनियर्स आहिनि उहे पंहिंजी कॉलेज यूनिवर्सिटियुनि में रखनि पाण सां गॾु हमेशह। सो मूं हमेशह जेको आहे इहो रखियो आहे पाण सां खे पंहिंजे ॿारनि खे बि। ऐं मुंहिंजी जेका छोकिरी आहे नंढी उहा त कैम्ब्रिज मां बि पढ़ी आई आहे, डिग्री करे आई आहे फिलॉसफी में, पर हिकिड़े ॾींहुं मूंखे हिन जेको इहो इंस्टाग्राम जो सिंधी फेस्टिवल वारो तव्हांजो जेको आहे इंस्टाग्राम जो जेको मूंखे इनबॉक्स कयईं त चवणु लॻी कि अम्मी आई मीन जस्ट लुक एट दिस प्रोफाइल। So yeah, and I checked and I instantly fall in love with the account and I started following you. So यानी कि तव्हांजो जेको अकाउंट आहे उहो सिंधियुनि खे ॿियनि सिंधियुनि सां जेके हिंदुस्तान में आहिनि या किथे उन्हनि खे कनेक्ट बि करे थो। सो इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे त सिंध जे सिंधियुनि खे बि ऐं ॿाहिरियुनि सिंधियुनि खे कंबाइनली यानी कि कनेक्ट थो करे, त सुठी ॻाल्हि आहे। ऐं हिक ॿिए खे जेको आहे माण्हूअ खे हिकिड़ो सोशली नवनि माण्हुनि सां मुलाक़ात थी थिए, पंजनि माण्हुनि सां मुलाक़ात थी थिए, त सुठी ॻाल्हि आहे। इन जे करे कि असां सभिनी खे इहो करणु खपे। ऐं जेको आहे मूंखे जेको चयो वियो फरमाइश कई वई त जेको आहे सिंधी कल्चर जे बारे में मां कुझु चवां। सो आई वाज़ लाइक सादी तबियत आहे मुंहिंजी, तव्हांजा इंटरव्यू जे लाइ वरी मूंखे तयारु थोरो थियणो पवंदो ई करिणो, त इन जे करे आई नॉर्मली अवॉइड इंटरव्यूज़ या मैसेजिस। पर जेको आहे हीउ ख़ासि मतिलबु सिंधियुनि जे लाइ हुयो त जेको आहे मुंहिंजो ज़रूरु ऐं मां करण लाइ जेको आहे तयारु आहियां। सो आई होप कि मुंहिंजी जेको आहे ॻाल्हि ॿोल जेका आहे तव्हांखे सुठी लॻी हुजे ऐं होपफुली जेको आहे इन फ्यूचर ऑल्सो विल बी कम्युनिकेटिंग। सो बाय बाय फ्रॉम लंडन फॉर नाउ। तव्हां सभिनी खे सिंधी सकाफ़त ॾींहं जूं लख लख करोड़ करोड़ वाधायूं। तव्हांखे सभिनी खे लख लख वाधायूं सिंधी कल्चरल डे जे लाइ। तव्हां सभिनी खे सिंधी सकाफ़त जूं जाम जाम वाधायूं। सिंधी कल्चर डे जूं लख लख वाधायूं। हैप्पी सिंधी कल्चर डे टू यू ऑल। हैप्पी सिंधी कल्चर डे टू यू ऑल। त सभिनी खे सकाफ़त ॾींहं जूं वाधायूं हुजनि। Happy Sindhi Culture Day, everyone. मुंहिंजी तरफ़ां सभिनीनि सिंधियुनि खे
सिंधी सकाफ़ती ॾींहं जूं लख लख वाधायूं ऐं जय झूलेलाल। सभिनी खे सिंधी सकाफ़त जे ॾींहं जूं लख लख करोड़ करोड़ वाधायूं। सभिनीनि खे सिंधी कल्चर जूं लख लख वाधायूं। तव्हां सभिनी खे सिंधी सकाफ़त ॾींहं जूं लख लख करोड़ वाधायूं अथव। सभई चओ झूलेलाल। तव्हां सभिनि खे सिंधी कल्चर डे जी ॾाढी सारी वाधायूं हुजनि। हिन सिंधी कल्चर डे 6 डिसेंबर जे लाइ तव्हां सभिनी खे लख लख वाधायूं। त ऐं असां हिकु प्रॉमिस बि कयूं हिक ॿिए सां कि असां पंहिंजे कल्चर खे अञा तमामु रोशन कयूं सॼे दुनिया भर में। जय झूलेलाल। हैप्पी सिंधी कल्चर डे सभिनी खे सिंधी सकाफ़त ॾींहं जूं लखे करोड़े वाधायूं। Enjoy and celebrate well. तव्हां सभिनी पंहिंजा वीडियोस मोकिलिया। हिन वीडियो खे एॾो सुहिणो ठाहियो, उन लाइ थैंक यू खोड़ महिरबानी। तव्हांजे करे इहो सुहिणो वीडियो ठहियो आहे, त प्लीज़ शेयर कजो, खोड़ लाइक कजो ऐं सब्सक्राइब कजो। घंटी वॼाइजो सब्सक्राइब बटन जे पासे। ओके, थैंक यू, बाय। जवार गुंडीदारला ओ जमालो मार्केट गाड़ी का सब्जी मंडी गोल बिल्डिंग एप्पल बस स्टॉप दादू मोरो जाम शोरो दादू मोरो जाम शोरो दादू मोरो जाम शोरो जाम शोरो जाम शोरो ओ जमालो बाबा जमालो बाबा हो जमालो जे जो जानी त जहाज में ओ जमालो जेके सोना कंगड़ बाह में ओ जमालो जेके सोनी मुंडी चीच में ओ जमालो।